पाकिस्तान के ललकारींदड़नि खे पूरी कुवत सां जवाब मिलंदो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में इत्तेफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटीअ जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर, सर्विसिस चीफ ऐं ॻुझनि इदारनि जे सरबराहनि जी शिरकत। इजलास में मुल्क जी मईशत ऐं अमन अमान बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। परॾेही मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी ऐं पाकिस्तान जी अफ़गानिस्तान जी उबूरी हुकूमत सां थियल राब्तनि बाबति आगाह कयो। क़ौमी मुफ़ादनि खे को बि नुक़सानु पहुचाइण न ॾिनो वेंदो। कंहिंखे बि क़ौमी सलामती खे नुक़सानु पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मुल्की मुफ़ादनि जो जुरत, बहादुरी ऐं साबित क़दमीअ सां तहफ़ुज़ कयो वेंदो। क़ौमी सलामती कमेटीअ जो इजलास 2 जनवरी ते कोठाए इत्तेफ़ाक़। इजलास में साम्हूं ईंदड़ तजवीज़ुनि जी रोशनीअ में वधीक फ़ैसिला करण जो फ़ैसिलो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास खां अॻु परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म हाउस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात। मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते मुशावरत कई वई। मुलाक़ात दौरान हिना रब्बानी खर ऐं वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर बि मौजूदु हुआ। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे अमरीका जे दौरे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि सां थियल मुलाक़ातुनि ऐं राब्तनि बाबति आगाह कयो। ईंदड़ महीने रिथियल जेनेवा कॉन्फ्रेंस बाबति बि ॻाल्हि ॿोल कई वई। जेनेवा कॉन्फ्रेंस आलमी बिरादरीअ ताईं मुतासिरनि जो आवाज़ बणिजंदी। तवानाई बहिरान ते ज़ाब्ते लाइ सूबनि सां मुशावरत करे पॉलिसी ऐं प्रोग्राम तयार करण जी ज़रूरत आहे। तवानाई शोबे में सुधारनि बाबति इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हिन वक़्तु मुल्क में ॿोॾ मुतासिरनि जी बहाली वॾो चैलेंज आहे। मौसमियाती तब्दीली सबबि मुल्क अंदरि तमामु घणो जानी ऐं माली नुक़सानु थियो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास 5 जनवरी ते तलब करे वरितो। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते मुशावरत कई वेंदी। सिंध सरकार पारां सूबे में गैर कानूनी तरसियल परॾेहनि खे वापसि सुम्हारण जो फ़ैसिलो। लांडी जेल बाबति जाली तस्वीरूं वायरल थी रहियूं आहिनि। के बि अफ़गान ॿार जेल में क़ैद न आहिनि। कानून मूजिबि घटि उमिरि वारनि ॿारनि खे वालिदैन सां गॾु जेल में रखियो वेंदो आहे। जेलनि में 167 ॿार आहिनि जेके क़ैदी न पर पंहिंजे वालिदैन सां गॾु रहियल आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण चयो त महांगाई हिकु हक़ीक़त आहे पर समूरे मुल्क में ऐं सिंध में सभ खां सस्तो अटो 65 रुपयनि में विकिरो थी रहियो आहे। सिंध सरकार अचे ऐं खाधे पीते जी शयुनि में अवाम खे अरबनि रुपयनि जी सब्सिडी ॾेई रही आहे। इस्लामाबाद में दहशतगर्दीअ जो ख़तरो। सिक्योरिटी इदारनि पारां रेड अलर्ट जारी। इम्कानी आपघाती बमबार जी तस्वीर बि जारी कई वई। सिक्योरिटी इदारनि जो चवणु आहे त KPK सां वास्तो रखंदड़ मुबैना आपघाती बमबार ज़ाकिर हमले लाइ निकिरी चुको आहे। इस्लामाबाद शहर में धमाको करे सघे थो। अहलकारनि खे शकी माण्हुनि ते नज़र रखण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे सुभाणे इस्लामाबाद में मकानी चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत मकानी चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन खे 31 डिसंबर ते शेड्यूल मूजिबि मकानी चूंडूं कराइण जो हुकुम। गवर्नर ख़ैबर पख्तूनख्वा हाजी गुलाम अली हेलीकॉप्टर जे इस्तेमाल बाबति बिल ते इख़्तिलाफ़ी नोट सां सही करे छॾी। गवर्नर पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में लिखियो आहे त हीउ फाइनेंस बिल न आहे। बिल में किथे किथे बदनियती बि ज़ाहिर थिए थी। जेके माण्हू मुतासिर थी रहिया आहिनि उहे अदालत में वेंदा त सही फ़ैसिलो ईंदो। सूबे जो सरकार हेलीकॉप्टर इस्तेमाल करण वारे मामले ते KP हुकूमत ऐं गवर्नर में तकरार तेज़ थी वियो। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत गवर्नर हाजी गुलाम अली खे गवर्नर हाउस में बंदि करण जी धमकी ॾेई छॾी। बैरिस्टर सैफ चयो आहे त गवर्नर वॾे वज़ीर जे हेलीकॉप्टर खे गवर्नर हाउस में लैंडिंग करण न ॾिनी त गवर्नर हाउस खे ॿाहिरां ताला हणी गवर्नर खे अंदरि बंदि करे छॾींदासीं। साल में मलेरिया जा 4,19,000 हेपेटाइटिस C जा 20,000 केस ज़ाहिर थिया।
सूबे में पोलियो ते ज़ाब्तो अची वियो आहे। बोर्ड दौरान 1.7 वैक्सीन कई वई। दौरान में टेली हेल्थ ऐं टेली मेडिसिन जी सहूलियत ॾींदासीं। वर्ल्ड बैंक जे सहकार सां 392 नयूं डिस्पेंसरियूं क़ाइमु कई वेंदियूं। कम्यूनिटी मिडवाइफ में ट्रेन खे मुतासिर इलाइक़नि में लॻायो वेंदो। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सखर में 200 बेड्स वारे कोरियन अस्पताल ईंदड़ महीने खां फंक्शनल थी वेंदी। जामशोरो में ॿारनि जे 200 बेडेड अस्पताल जे ग्राउंड ब्रेकिंग कई पई वञे। कराची रोशनियुनि जो शहर हो। एस्टेब्लिशमेंट खे पोइ ख़्यालु आयो त सदन पार्टी हुजणु घुरिजे। समूरा गुंडा जमा करे MQM ठाही वई। कराची में ॾखण ताईं राति रांदि खेॾी वई। मुश्किल सां जान छुटी हुई। हाणे वरी ख़्यालु अची रहियो आहे त तहरीक इंसाफ़ खे रोकणो आहे ऐं बारूद जो ढेर गॾु करे शहर में रोशनीअ जी कोशिश कई वञे। PTI ॻाण फवाद चौधरी जो ट्वीट। गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी जी सेवण में हज़रत लाल शहबाज कलंदर जी दरगाह ते हाज़िरी। गुलनि जी चादर चाढ़े मुल्की सलामतीअ लाइ दुआऊं घुरी वयूं। गवर्नर कामरान खान टेसूरी चयो आहे त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। दरगाह ते अची ज़हनी ऐं क़ल्बी सुकून मिले थो। वॾो वज़ीर मौसम जी ख़राबी सबबि मिठीअ में थरकोल पावर प्रोजेक्ट जो इफ़्तिताह न करे सघियो। वॾे वज़ीर जी जाइ ते MNA डॉक्टर महेश कुमार मिलाणी थरनवा 330 मेगावाट प्रोजेक्ट जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे बयान में चयो आहे त थरकोल मां बिजलीअ जी पैदावार 3000 मेगावाट ताईं पहुची वई आहे। कोयले मां बिजली जी पैदावार सां दरामदी वाड़ ते घटि भाड़ो पवंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त थरकोल ख़िलाफ़ ग़लति प्रोपेगेंडा कई पई वञे। थरकोल मंसूबो शहीद बेनज़ीर भुट्टो जो ख्वाबु हो। मक़ामी कोयले मां बिजली पैदा थी त फंस ऑयल ॿाहिरां घुराइण जी ज़रूरत न पवंदी। हिकु अंदाज़े मूजिबि थर में 350 अरब टन कोयलो मौजूदु आहे। कोयले मां पैदा थींदड़ 2640 मेगावाट बिजली पैदा करे नेशनल ग्रिड खे ॾिनी वई। अमरीका में रहंदड़ नाले वारो सियासी ऐं समाजी अॻवान अली नवाज़ मेमण लाॾाणो करे वियो। अली नवाज़ मेमण अमरीकी रियासत मेरीलैंड जे शहर गेट्सबर्ग में रहंदो हो। लाड़काणे ज़िले सां तालुक़ रखंदड़ अली नवाज़ मेमण वर्ल्ड बैंक में सीनियर उहिदे ते कमु करण सां गॾु नेपरा जो चेयरमैन बि रहियो। गिच अरसे में मुब्तला हो। सांगड़ पुलिस बेदर्दीअ सां क़तल थियल दिया भील जे कातिलनि जो 60 कलाक गुज़रण बावजूदि पतो न लॻाए सघिया। दिया भील जे पुट ऐं भाउ समेत 7 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त दिया जे क़तल जा पहिरां संदसि ख़ानदान ऐं वेढ़े ॾांहुं वञनि था। क़तल में भोपियुनि जे मुलविस हुजण जो इम्कान आहे। गिरफ़्तारियुनि बाबति असल हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। ओस्ता मोहम्मद वे मछली पुल वटि हथियारबंदनि जी फायरिंग 2 ॼणा मारिजी विया। हथियारबंदनि हमलो करे तालिब हुसैन ऐं राशिद अली उमराणी खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो आहे। मारिजी वियल पाण में सोच हुआ। फुटबॉल जी दुनिया जो बादशाह ब्राज़ील जो लेजेंड फुटबॉलर 82 वरियनि जी ॼमर ऐं साल 2000 में फीफा पारां खेसि सदीअ जो बहितरीन रांदीगर करार ॾिनो वियो। संदसि आख़िरी रस्मूं अङारे ते अदा कयूं। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में पहिरीं टेस्ट मैच बिना नतीजे ख़तम। No ideas, no rules, no management. I don't sit at the table. Your family does. Goodbye, my friend. It's hard to die.
for results and execution. आहे हॉलीवुड जी एक्शन सां भरपूर फिल्म जॉन विक चैप्टर 4 जो ॾिसंदड़नि खे बेचैनीअ सां इंतज़ार। फिल्म ईंदड़ साल मार्च में रिलीज़ थींदी।